बाबूमला बख्श माना मीर मोहम्मद लगारी साहब असांजा दोस्त। माशाअल्लाह। गर्माइश एॾी कोन थो वधाए, फ़ाइदो इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि सावक त आहे न, सूंहं ॾिए थो। ये केटी बेलो कहा जाता है कि 22,000 एकड़ पर मुश्तमिल है। कोई दौर था कि बहुत ही ज़्यादा दरख्त हुआ करते थे, बड़ा पुरसुकून माहौल है। ये देखें आप, ये पूरी जो ओताक है ये बांसों पर बनी हुई है। ये यहाँ के मकामी दोस्तों से भी बातचीत करते हैं। दोस्तों खिपरे तालके में केटी बेलो घणो बब्बर जो वण आहे हिते, निम बि आहे, ॿियूं शयूं बि आहिनि। बाबूला बख्श ॾियो हाल वाल, भला मज़ो अचे पियो न? भला मीर साहब, हा, तव्हां अकेला रही वेंदो हुन ओताक में, अहिड़ो मौक़ो अचे तव्हांखे रहणो पए? फ़िलहाल त डप पियो लॻे, अलाए कंहिंजो कुतो आहे हमारे। बी हो वञे संभालींदा असांजे साहब कॾहिं। हा, हरफान ॾिसो भला पाणी मिठो अथव न, चेक करीसि। मिठो पाणी हूंदो तॾहिं हैंड पंप आहे। हा सी हैंड पंप आहे, बिल्कुलु हिन बिल्कुलु असां एडवेंचर करायो आहे ज़बर। ये फॉरेस्ट, और यहाँ पर ये छोटी सी एक खूबसूरत और पुरसुकून जगह है। आते हैं? जो मखसूस दिन होते हैं ना, हाँ। यहाँ 14 अगस्त होते हैं, यहाँ की ईद की खुशी होती है। कहाँ से आते हैं लोग? तो दोस्तों असद शाह की ओताक से हम आ गए हैं एक और खूबसूरत ओताक। ये भी जगह बहुत ही पुरसुकून है। खिप्रो तालके में केटी बेलो के नाम से ये जंगल है। इस जंगल के अंदर बांसों पर बनी ये ओताक आपको विजिट कराते हैं। ये केटी बेलो कहा जाता है कि 22,000 एकड़ पर मुश्तमिल है। मुख्तलिफ किस्म के दरख्त लगे हुए हैं। सिंध में वैसे कोई दौर था कि बहुत ही ज़्यादा दरख्त हुआ करते थे, जंगलात हुआ करते थे, लेकिन बदकिस्मती से आहिस्ते आहिस्ते वो सारे जंगलात ख़त्म हो गए। अब थोड़े से जो बचे हैं उनमें से ये एक केटी बेलो
जंगलात माहौलियात के लिए बहुत ही ज़रूरी होते हैं, लेकिन सरकार की बेहसी, मकामी लोगों की बेध्यानी की वजह से सिंध में जंगलात का खात्मा हो गया। तो ये एक छोटी सी फॉरेस्ट ओताक है। किसी डीएफओ साहब ने कुछ साल पहले इसको बनवाया था, बड़े शौक से। बड़ा पुरसुकून माहौल है। ये देखें आप, ये पूरी जो ओताक है ये बांसों पर बनी हुई है, और ये लोग बता रहे हैं, ये यहाँ के मकामी, कि 3 मंजिलें इस्तेमाल हुई हैं इस ओताक को बनाने में। बांस की लकड़ियों पे ये बनी है। छत भी आप इसकी देखें तो ये बड़ी पुरसुकून जगह है, बड़ी खूबसूरत जगह है। ये यहाँ के मकामी दोस्तों से भी बातचीत करते हैं, इनसे मालूमात लेते हैं। पहले आपको थोड़ा बाहर का एरिया विजिट करवाएं। दोस्तों, खिपरे तालके में केटी बेलो, तो उन बेले में असीं आया आहियूं। ये तव्हांखे खूबसूरत ओताक खे विजिट कराए न। ही चौगिर तव्हां ॾिसो, घणो बब्बर जो वण आहे हिते। निम बि आहे, ॿियूं शयूं बि आहिनि, पर घणो करे बब्बर आहे। तो भाऊ मौला बख्श मीर साहब असां सां गॾु आहे। मीर साहब, कैमरा जो मुंहुं हेॾां कयो। भाऊ मौला बख्श, ॾियो हाल वाल, भला मज़ो अचे पियो न? से मज़ो आहे, पर सुञ लॻी पई आहे हिते। सुञ लॻी पई आहे हिते बाबा। भला मीर साहब, हा, तव्हां अकेला रही वेंदव हिन ओताक में? अहिड़ो मौक़ो अचे तव्हांखे रहणो पए? फ़िलहाल त डपु पियो लॻे, अलाए कंहिंजो कुतो आहे। अब हिनखे संभालींदुमि। ॾेखार कुतो, ॾेखार। हलो हलो, ॾेखार न। बी हो हो हवाई संभालींदुमि असांजे साहब कॾहिं तो बाक़ी मीर साहब, उहो त ठीकु आहे, पर सिधो पाण ते हमलावर थियण वारी हुई, पर भाउ जेको आहे सो। हा यार, उहो वियामिल आहे न, बचनि वारी आहे। हा, कौन खाईंदी कौन हा, बच्चा ने आया थे ना उन्हें किथे आहिनि बच्चा? ओड़े भेण, इहो ॿुधाइजे तव्हांखे। हले हले। हा त हलो, वापसि सारी कढे छॾे, कमु कयो, जहिड़ो थी पए हिन ते। हले इरफान। हा मीर साहब, इहो एडवेंचर ॾिठो कुती वारो? हा, असल में चवनि था त हिन जा को बच्चा आहिनि हिते, हा, सो बच्चनि जे करे हुन सम्झो त मुंहिंजा बच्चा खणण था वञनि या हुनखे हटाइनि था। भाऊ मौला बख्श, इहो एडवेंचर थी वञे अॼु। भाऊ न चयो न, पोस्ट चोॾहं टुका लॻनि असांखे हिन बेले में, पेट में, पेट में लॻनि आहे। हिन भाऊ असांखे बचायो आहे। हा भावा, वॾी हा, महिरबानी यार, तो असांखे बचायो होॾे। भाऊ हिते मकामी भाऊ मुलाज़िम आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट में। हा, भाऊ सां कचहरी कयूं था। जे फ़िलहाल असां कुते जे हमले खां बचायो। तो शुक्र आहे। पोइ हुन अलाए कीअं कार माना ससार पई त ही एॾां वञी पहुता न, हालांकि हुई इलाही परे। हा, चवो मूं ॾिसी वरितो ईंदे। ॾिसो कोन मुंहुं ॾिठो। हा अरे, हा, तो मुंहुं ॾिठो हुनखे, मुंहुं ॾिठो, ॿुधाए मां सभा अचे थी पई होशियारी कजांइ। हा, फ़िलहाल त माना साह कढियो हुई। फ़िलहाल साह कढियो असांजो। मां अहिड़ी ख़तरनाक तरीक़े सां पिया आई न। इरफान, इहो पंहिंजो हिन में बि ॾिसो तव्हांखे कोनो कार्पस नज़र अचे पियो घणो हिते बि यार ॾिसो न, बदकिस्मती आहे न इहा बि। हा न, माना हिते कोनो कार्पस वाद बीज त तमामु तकड़ी आहे, पर चवंदा माहौलियात ते हिन जो को फ़ाइदो न आहे। फ़ाइदो आहे। कहिड़ो फ़ाइदो आहे? फ़ाइदो इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि सावक त आहे न, सूंहं ॾिए थो। हा हा, सूंहं आहे, हुन सां ईअं बिल्कुलु कोन्हे को, सूंहं आहे हिन में। पर चवंदा गर्माइश वधाए थो। गर्माइश एॾी कोन थो वधाए। हा हा, वण आहे, साओ आहे। हीअ हेठि इरफान मुंहिंजे ख्याल में हिननि जी शाख आहे, पंहिंजी वाटर आहे हिननि जो। हा, ऐं हेठि ॾिसो केॾो ज़बरदस्त पाणी जो सिस्टम हिननि जो, हर शइ पंहिंजी आहे। उन हूंदे बि हिकिड़ो इदारो आहे। सही आहे। हिकिड़ो इदारो आहे, ऐं पंहिंजा ॿेला माना बचाइण इदारे जो फ़र्ज़ु आहे। सही आहे। ऐं उन हूंदे बि ॾिसो न, हिननि जा घणा ॿुधण में अचे थो त ज़मीनूं कब्ज़े में ॿेले खाते जूं हलियूं आहिनि न, वॾेरनि बचायो छा आहे सिंध में। हा न, मसइलो इहो आहे त असीं पाण दुश्मन आहियूं हिन जा माहौलियात जा। हीअ को बबुर जो वण आहे, हिन मां अगरि असीं महीने जे हिसाब सां ॾिसूं या सालाना ॾिसूं न, त हज़ारे मन असां हितां खौर हासिलु करे सघूं था। सही ॻाल्हि आहे। ऐं खौर ॾाढी मुफ़ीद आहे, मतिलबु हिकिड़ो दवाउनि जे हिसाब सां। हा बिल्कुलु, हर शइ में कमु अचे थी। हैंड पंप लॻो पियो अथव। हैंड पंप लॻो पियो आहे, मिठे पाणी जो आहे। हा, हरफान ॾिसो भला पाणी मिठो अथव न, चेक करीसि। मिठो पाणी हूंदो तॾहिं त हैंड पंप आहे। हा साईं, हैंड पंप आहे। माल बि चरे पियो, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो न, बेलनि में माल आज़ादु आहे, माल चरे पियो हिते। हा, ॾिसो केॾो ख़ूबसूरती लॻी पिया हिते, मज़ो लॻो पियो आहे। मज़ो लॻो पियो आहे। वण सुठा आहिनि, मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। असांजे ॻोठ में ईअं हुड़ी हूंदी हुई। हा, पोइ असीं आहिस्ते आहिस्ते जॾहिं इहो विकामण शुरू थियो काठ मज़े सां, हा, त पोइ
ॾाढो कमु ख़राबु थियो हुन सां पोइ। अच्छा हा हाणे हीअ ॾिसो न साईं ओताक ठहियलु आहे बंबू ते माना हिते हाँ बम्बू बांसनि ते ठहियलु आहे, बांसनि ते ठहियलु आहे। हाँ मज़ो तॾहिं थिए जॾहिं पंहिंजो ॿेले खाते जो पंहिंजो ई काठ इस्तेमालु कंदा। हाँ हा पर हीअ बि हिकिड़ी बचायो, चलो ठीकु आहे। सही आहे। हा हिन जो बि सुठो कयूं हिनखे बचायूं। ही भाई असांजो दोस्त जेको वठी आयो आहे असांखे ऐं हिन जी महिरबानी आहे। बिल्कुलु हिन बिल्कुलु असां एडवेंचर करायो आहे ज़बरदस्त। ज़रे घटि असांखे कुतीअ खाधो आहे। कुत्ती सर उन्हें बचा होते हैं हा न उन्हीं के डोल के जाने। भाई जो नालो आहे हसन हिंगोरो, पाण हिते जो वॾो सरगरम साफ़ी आहे माशाल्लाह। सो हिते जो रहवासी बा तव्हांजे ॻोठ हितां केतिरो परे आहे? पोते 4-5 किलोमीटर चले आए 5 किलोमीटर। जी और तने पानो ये खिप्रो से कितना दूर हो जाएगा भाई? ये तकरीबन 7-8 किलोमीटर है। 7-8 किलोमीटर से ज़्यादा लग रहा है। 8 किलोमीटर मेरे ख्याल ये से टन है सर। 15 किलोमीटर होगा कम से कम। नहीं सी 15 किलोमीटर कहाँ। अच्छा हाँ 4 किलोमीटर मेरा गांव है। जो टन में हम खड़े थे ना, हाँ हाँ मैंने बोला जो मस्जिद भाई 4 किलोमीटर वो है। 10 किलोमीटर। हाँ 10 किलोमीटर भाई बता रहे हैं। शहर खिप्रो शहर से 10 किलोमीटर ये दूर वाक़े ये फॉरेस्ट और यहाँ पर ये छोटी सी एक खूबसूरत और पुरसुकून जगह है। आना जाना लोगों का कम होता है। जी हसन भाई इधर लोग घूमने के लिए आते ही नहीं? हाँ सर आते हैं ना। आते हैं। जो मखसूस दिन होते हैं ना, हाँ। यहाँ 14 अगस्त होते हैं, यहाँ की ईद की खुशी होती है। कहाँ से आते हैं लोग? खिपरो से आते हैं और दूसरों शहरों से भी आते हैं। अच्छा जी जी कराची हैदराबाद से? हाँ हैदराबाद से आते हैं। हैदराबाद से भी आते हैं। हाँ। सही है। खाने पीने का तो कोई बंदोबस्त नहीं है? होटल वगैरह नहीं है? फिर होटल कैसे तो गुजारा नहीं होता है सर, ये इसका स्टाफ है जो फॉरेस्ट का, हाँ इसका खुद जो को ये आदमी रहते हैं ना, हाँ उसका खुद का इधर सिस्टम है खाने पीने वाला। अच्छा जी सर। तो वो करते हैं। जी सही है। हितां मक़ामी रहवासी आहे सोराब दर साहब साण सां कचहरी कंदा। साईं छा हाल वाला ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआ लगी पई साईं। हाँ आहे त ॾाढी पुरसुकून जॻह आहे। जी जी साईं। नंढी मुख़्तसिर नंढड़ी औताक आहे, बासनि ते ठहियलु आहे। हीर जेकॾहिं वणनि जे काठी मां ठहियलु हुजे अञा वधीक ख़ूबसूरत हुजे मज़बूत बि हुजे। हाँ साईं पर हाणे नंढड़े बास ते सर ही ठाही वई आहे हिकिड़ी माना पिकनिक लाइ हिकिड़ी ज़बरदस्त सर ही ॾिसो हिन ते 3 मण कोको इस्तेमालु थियो। ही सॼी बीठल कोके ते आहे, कोके ते आहे। सॼो किरदारु कोके जो। ऐं ही मिस्त्री लाहौर खां आया हुआ अच्छा ऐं जंहिं ही ठाही आहे हिकिड़ी पिकनिक आहे पूरे पाण सां ही 22,000 ते पंहिंजो खिपरो ऐं टनो मिठा खान 2 रेंजूं आहिनि। अच्छा। ही उन ते जेको ही पंहिंजो ॿेलो आहे उन में तव्हांखे ओताक ही हिकिड़ी मिलंदी। औताक पूरी 22,000 22,000 ॾिसो न हाणे गवर्नमेंट जी त का बिल्डिंग कोन्हे, ही हिकु DOF जी महिरबानी हिकिड़ी अहिड़ी ठाही हिन लाइ। ॾिसो ऑफिस ही कोन्हे का? न ऑफिस हुननि जी खिपरो आहे। खिपरे में आहे। ऐं सर ॿी ॻाल्हि इहा त कराची हैदराबाद जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे रिश्तेदारनि ते खिपरो में था अचनि त पोइ उन्हनि खे माण्हू वठी था अचनि। जी पंहिंजो लूण जी ढंढ हिकिड़ी वॾी आहे, माण्हू ओॾां वेंदा आहिनि। उन हिसाब सां जीअं अदा हसन हिंगोरो पंहिंजो ही स्वाफ़ी आहे, भाउ आहे, त हिनखे इहा ख़बर बि असांजे एरिया में ही असां वटि ही दोस्तनि खे घुमाए अचूं। ही हिकु इन लाइ करे साईं। अच्छा हेॾा हेॾा अचो। अच्छा भली दर साहब शइ। इहो मूंखे ॿुधाइजो, जी साईं। इहो मूंखे ॿुधायो जी त हिन ॿेले में कहिड़ा कहिड़ा वण पोखियल आहिनि? केतिरा सर ॾिसो केतिरो थी? असुल हिन जो जेको ॿेले जो पंहिंजे में रहियो आहे यूकलम ऐं बुबर, क़ीमती बुबर ऐं यूकलम जेको अहिड़ो आहे हू 5-6 लाभ ॾे थो। वॾूं था उन खां पोइ थी थो वञे। बुबर जेको टाइम थो वठे। ऐं हाणे ॾिसो साईं हिकिड़ी टी कमाई जी देवी त इंतिहा खां मथे जेका पंहिंजी सिंध में जीअं तव्हां ॾिसो था त इहे 3 शयूं असुल जेको हिननि जो फोक्स आहे ॿेले जो फॉरेस्ट जो यूकलम ऐं बुबर। फर्स्ट बुबर, ॿियो नंबर यूकलम। हिननि जा 2 इहे शयूं आहिनि। हिननि जूं ॿार वठी था अचनि जी शहर में हिननि जूं आहिनि उते नंढियूं नंढियूं उन में लॻाए तयारु कनि था, पोइ खणी था अचनि, पोइ उन खे थैली में जे पैक कमु हलंदो रहे। नर्सरियूं हिननि जूं आहिनि। वाध बीज जो कमु कनि था फॉरेस्ट वारा। हा साईं ॾिसो न हिन जो सॼो इहो आहे न, हिन जो जिथे ॿेलो पोड़ो थी थो वञे पोइ उहो गवर्नमेंट जी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे, लीज़ थींदी आहे। उन जाइ ते वरी नऊं वण लॻाई पोइ जीअं गवर्नमेंट अॻे सिंध हुकूमत ही पॉलिसी कई, लीज़ ते वॾनि खे ज़मीनूं ॾिनियूं वयूं हुयूं, वरी कब्ज़ा करे छॾिया। हा उहे थी विया। पोइ हिननि वरी उहे ख़ाली करायूं आहिनि त हाणे उहे वापसि उहे ॿेला वरी आबाद थी विया आहिनि। तव्हां ॾिसो खिपरे खां वेझे ताईं हर ॻाल्हि आहे। ऐं अचो हेॾां थोरो चक्कर हणूं। अचो साईं। दोस्तों ये देखिएगा बीचों बीच जो कच्चा रास्ता है, बड़ा खूबसूरत मंजर पेश कर रहा है क्योंकि दोनों अतराफ बड़े बड़े दरख्त लगे हुए हैं और बड़ा पुरसुकून पुरअमन माहौल है। हाँ ये मूंखे ॿुधाइजो ही
सर किथां बि अचे वाटर कोर्स आहे सर हाणे हीअ जेको ॿेलो पंहिंजो आहे 22 खां 26,000 ताईं 22,000 त क्लियर आहे। हिन जो ॾिसो न, हिन खे आबाद करण लाइ त पाणी खपे न। हीअ पंहिंजो तव्हां हींअर क्रॉस करे आया आहियो नारा कैनाल जेको रोहिड़ी खां अचे पियो, त हीअ सॼो हिननि जो सही संदियूं शाखूं आहिनि, शाख आहे बाक़ाइदे ॿेले जूं शाखूं आहिनि। उन मां पोइ हिननि जा वाटर आहिनि, हीअ पंहिंजी आबादी थिए थी, हिन जो पाणी जो बि संदो निज़ाम आहे। भला हिन जा बंदी आहे इन करे पाणी कोन्हे छा? न सर, माना ढोरे में पाणी लही वियो आहे, लही वियो आहे, ढोरे में पाणी लही वियो आहे। बाक़ी हिननि जो 24 कलाक चालू आहे। सही आहे हर ॻाल्हि ॾिसो, हाणे ॾिसो हीअ बुबर ॾिस न साईं, हीअ केतिरे वक़्त जो आहे हीअ बुबर आहे। हिन हिकिड़े हिकिड़े बुबर में ॾिसो टार केतिरा आहिनि। सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे हीअ 10-12 मण खे त वञी जेकर हिकिड़ो बुबर वढिजे त 10-12 मण आहे हिननि जो। माना हिकिड़ो जेको ॾिसो न, को कहिड़ो ईअं त हाणे 20 मण जो हूंदो, 50 मण जो हूंदो, हर हिक जे हिसाब सां। हिननि जो ॾिसो रस्तो केॾो खूबसूरत आहे, ज़बरदस्त है। ज़ाहिर गवर्नमेंट की पॉलिसी है, रोड तक कोने देखें। हाँ, दोनों अतराफ कीकर के पेड़ लगे हुए हैं और कितना खूबसूरत ये रास्ता लग रहा है। बड़ा पुरसुकून माहौल है यहाँ पर। लोग आते हैं, कराची से भी आते हैं, हैदराबाद से भी आते हैं। अभी भाई बता रहे थे कुछ अरसा कबल पंजाब से लोग आए थे ये घूमने जगह। तो यहाँ पर जो एंजाइटी और डिप्रेशन के मरीज़ हैं, अगर वो यहाँ पर आए तो उनकी बड़ी मेडिटेशन हो सकती है। सर इसमें एक और भी फ़ायदा है, इसमें देखो माखी जो है पाण जी हुनखे शहद, तो उहा ॿेले में जाम थी थिए। हिन वक़्तु हुनखे निडी माखी जेका भली आहे, उनखे वॾी माखी जेका पंजाब वारी वॾे इहो मखो आहे, उन वॾो नुक़सानु ॾिनो आहे। अच्छा, ठीकु आहे न? न त ही दुनिया मक़ामी माण्हू हिते अची, इहो बि हिकिड़ी वॾी हिकिड़ी शइ आहे। 2,000 खां 3,000 रुपया माखी जो शीशो थो वञे, उहो तक़रीबन किलो जो वञी बीहे थो। हाणे उनखे इन माखी नुक़सानु विच में सही हिकु माखी जो इन शहद जो इहो ई नुक़सानु थियो त जेके लीज़ूं ॾिनियूं हुयूं, जॾहिं बाहि ॾिनी वई, तॾहिं वॾो इन जो हिकिड़ो वॾो नुक़सानु थी वियो। अच्छा, माखी आहे सही ॿेले में? ॿेले में माखी वॾी जाम आहे, निडी घटि आहे। अच्छा, वॾी आहे। हा, ऐं खौर पंहिंजो जेको हिकिड़ो, इहा बि क़ीमती शइ सां हिन बुबर में थिए थी। जी साईं हीअं ॾेखारियो पियो, ॾिसो हिन जी कुझु निशानियूं पियूं आहिनि। खौर, हा, ही भी कीमती है जी। थर में पाण खे लाख मिलंदी है, नगर पार करने लाख हिकिड़ी कीमती है। खोर भी सही अले केतिरनि शयुनि में कम तो अचे न, हकीम जी शइ में माखी ॾिसो हिसाब खां मथे केतिरी है। ऐं ही अल्लाह जी महिरबानी है, कुदरती है। ॾिसो वणनि जी वॾी मेहनत करणी, हाँ मेहनत कनि था, पोखनि था। दरख्त जो है अल्लाह ताला की एक बहुत बड़ी नेमत है, लेकिन बदकिस्मती से हमारे पास जो है ना दरख्तों का, जंगलात का तेजी से खात्मा किया गया है। बहुत सारे लोगों की जानिब से सरकार फॉरेस्ट की ज़मीनें, ये जंगलात लीज पे देती है वडेरों को। वडेरे अपनी ज़ाती मिल्कियत समझ कर इस पर कब्ज़ा कर लेते हैं, फिर उनसे अभी कौन कब्ज़ा छुड़वाएगा। और अक्सर जो वडेरे ये हुकूमती जो पार्टी में उसमें शामिल हो जाते हैं। और खुद सिंध असेंबली एमएनए भी ये, एमपीए भी ये न। हाँ जाओगे कहाँ जाए, कहाँ जाओगे? हाँ, खुद ये बैठे हैं उधर। दोस्त मुश्ताक अली भंबरो इन कचहरी कयूं था। वाह मुश्ताक, छा हाल आहे? तबियत सही आहे? ही हिते बेलदार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट में जी, हिते ई रहंदो आहे। कचहरी कयूं था, तव्हां हिते रहो था? जी हा, राति जो हिते हूंदा आहियो? हा, राति जो देर तक वेंदा आहियूं, कॾहिं वेंदा आहियूं, घणो हिते रहंदा आहियूं उतां ते। राति जो माना तरसंदा आहियो? जी जी हा, अकेले अकेले? न, ॿिया आहिनि असां गॾु, ॿिया मुलाज़िम मूं सां गॾु आहिनि। अच्छा, सही है। कीअं हूंदो आहे हिते माहौल, भला मज़ो अचे थो? न, फर्स्ट क्लास है, वीआईपी कम है। हाँ जी हा, वॾे पुरसुकून माहौल में वेठा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, किथां किथां भला माण्हू अचनि था घुमण? हे साईं हर जॻह तां माण्हू अचनि था, घुमण अचनि था। अच्छा, जी हा, हैदराबाद अचनि था। हैदराबाद खां अचनि था? जी हा, सही है। घुमण अचनि था। पोइ माण्हुनि खे का झल भल त कोन्हे? न न, केर बि कोन थो करे। अच्छा, भला पोइ माण्हू अचनि था, उन्हनि जी का ख़िदमत कयो था? महिमान नवाज़ी को चांहि को? बिल्कुलु बिल्कुलु, हर शइ हर शइ। चांहि वग़ैरह तव्हां पीआरींदा आहियो? जी हा। कंहिंजे तरफ़ां? असां डीओफए जे तरफ़ां। डीओफए तरफ़ां? जी हा। अच्छा, उहो सामान वग़ैरह तव्हां वठी ॾींदा? हा, हर शइ वठी था ॾियो। सही है, ज़बरदस्त यार। दोस्तों, सुठी जॻह अथव। माण्हू जेकॾहिं कुझु घड़ियूं सुकून जूं गुज़ारणु चाहे ऐं ॿेले में अचणु चाहे त अचो, हीउ ॾिसो, हीउ अथव। एॾा परे कोन्हनि इहे, हा माण्हू त अलाए केॾां केॾां वञनि था घुमण। हीअ त पंहिंजी सिंध में आहिनि सभु शयूं। त असांजी कोशिशि हूंदी तव्हांखे अहिड़ियूं जॻहियूं घुमायूं जिते तव्हां अचो, ॾिसो, माहौल खे ॾिसो, कुझु घड़ियूं सुकून जूं घारे सघो। कीअं भाउ मोला बख़्श? बिल्कुलु साईं, बिल्कुलु अचणु घुरिजे। हाँ, मज़ो आहे? मज़ो आहे साईं, बिल्कुलु। हाँ, तव्हां भला छा था चवणु चाहियो? आउं इहो ई चवंदुसि त यार वॾो पुरसुकून माहौल आहे ऐं हिन माहौल खे अञा जोड़ण जी ज़रूरत आहे। ही अगरि ओताक जो असीं मिसाल ॾियूं त
त हिते असांखे ख़ुशि थी बसि करणु न घुरिजे, कुझु बि न आहे। यकीन कंदो कुझु बि न आहे। तव्हां अगरि फितरत जा मज़ा वठणा आहिनि, फितरत जो फ़ाइदो वठिणो आहे, इन कुदरती हसनाकिन जो अगरि तव्हांखे फ़ाइदो वठिणो आहे, हीअं दुनिया जेका आहे न सॼी टूरिज़म ते माना हली वई आहे। फोकस मतिलबु जेको फोकस उन टूरिज़म ते आहे, पर मां टूरिज़म ते वधीक महिनत पई करे, छो जो ॿिया वसीला असां वटि घटिजनि पिया। सही ॻाल्हि आहे। त हिते असांखे ॿेलनि में असांखे वॾा रिज़ॉर्ट ठाहिणु घुरिजनि, उन खां अलावा असांखे फैसिलिटीज़ सुठियूं ॾियणु घुरिजनि। सही आहे। त उन सां इहो थींदो जो नाल छा आहे, माण्हू वधीक ईंदा, टूरिस्ट वधीक ईंदा ऐं उन्हनि जो वॾो हिते तादाद ईंदो, छो जो माण्हू अॼुकल्ह इलाही फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि ऐं उहे चाहिनि था त असांखे रोज़ का न का नई शइ हुजे, महीने में भला अहिड़ी शइ हुजे जिते असीं घुमणु वञूं। सही ॻाल्हि आहे। त हिते उन्हनि खे कुझु अहिड़ियूं सहूलियतूं हुजनि, या त कैंपिंग जो भला उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि त हू जिते कैंपिंग करे सघनि। हाणे ॾिसो न, हिते ग्राउंड आहे पर हिते उहा सफ़ाई सुथराई न आहे हुते, ठीकु आहे न। सही आहे। ओताक आहे, उहा एतिरी ओताक सिक्योर न आहे, या हिन में हिकिड़ो ई वॉशरूम आहे, हिते वॉशरूम कुझु वधीक ठाराया वञनि। यार ये सही था चओ, इहो कंहिंजो कमु आहे? कल्चर डिपार्टमेंट जो, कल्चर जो आहे, निशानदेही करणु, कल्चर ऐं टूरिज़म डिपार्टमेंट जो कमु आहे। फंड्स आहिनि अरबे रुपयनि जा, बिल्कुलु केॾा था वञनि? बिल्कुलु, पर उहो ई चवां थो न, उन्हनि खे सही जॻह ते डिपार्टमेंट सां कोऑलिशन करणु घुरिजे, MOU साइन करणु घुरिजनि, हिन खे कल्चर डिपार्टमेंट पाराइण में पूरा हूंदा, पाण इहो असांजो कल्चर ऐं टूरिज़म पियो प्रोमोट थिए, कुझु कोन्हे। बहरहाल चवण जो मक़सदु आहे, कुझु न हुजण खां कुझु आहे, का न का शइ ज़रूरु आहे। न बिल्कुलु तमामु ख़र्च बि कोन थियो आहे। ऐं हिनखे शाबस आहे, माण्हू अचनि था, हुनजी थोरी घणी ख़िदमत कनि था। असांजो मक़सदु हिते अचण जो त तव्हांखे इहा शइ ॾेखारियूं। तमामु सुठी शइ आहे, तमामु सुठी शइ आहे। 10 किलोमीटर परते आहे ऐं तव्हां रस्ते में ईंदो, एॾा ज़बरदस्त ख़ूबसूरत नज़ारा आहिनि, नंढियूं नंढियूं हुड़ियूं आहिनि, बिल्कुलु फसल आहिनि। सो अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो इहो ॿुधाईंदा हलो, वरी असीं अॻिते हलूं था नारा केनाल जे कप तां, वरी तव्हां सां कचहरी कयूं था। दोस्तों, ये खिपरे का जेको रस्तो आहे वञे पियो अॻिते इन फॉरेस्ट वारी ओताक तरफ़, इते असां आया आहियूं तव्हांखे हिकिड़ी हुड़ी ॾेखारियूं था। त अॻु में वॾे तादाद में ही हुड़ियूं ही ॿेला हूंदा, पर बदकिस्मती सां हथ वठी ख़ात्मो कयो वियो ऐं पोइ तव्हां सिंध में माहौलियात जी जेका सूरत हाल, मौसमी सूरत हाल तव्हां ॾिसो था। हाणे त हर ॿिए साल डिज़ास्टर्स अचनि था, गर्मी वधी वई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि ॿेलनि जी वाढी जे करे, वणनि जी वाढी जे करे। तव्हां ॾिसो न केॾो पुरसुकून माहौल आहे हिते, चो तरफ़ वण ई वण आहिनि, डिघा सनड़ा बबुर जा वण, विलायती बबुर लॻे थो। मिर साहब विलायती बबुर आहे? हाँ जी, विलायती बबुर आहे तक़रीबन। अच्छा, सही आहे। देसी बबुर बि आहे, विलायती बि आहे। सही आहे। त असां सोचियो त यार हीअ शइ हिकिड़ी रस्ते में अचे पई, हीअ हुड़ी, इहा बि तव्हांखे ॾेखारियूं। हाणे त सिंध में अहिड़ियूं शयूं ॾिसण लाइ अखियूं तरसी वियूं आहिनि। त अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो, ऐं उन खां पोइ वरी का नई सीरीज़ जल्द शुरू कयूं था। कमेंट्स में ॿुधाइजो भाऊ मौला बख़्श जी एंट्री कीअं तव्हांखे लॻी। भाऊ मौला बख़्श माना मीर मोहम्मद लगारी साहब, असांजा दोस्त, उनजी कचहरियूं, उनजूं मश्करियूं, मज़ाक तव्हांखे कीअं लॻा, ऐं इन सिलसिले खे केतिरो अॻिते वधाइजे, का राय हुजे असांखे ॿुधाइजो, को मशवरो ॾिजो असांजे व्लॉग्स, असांजे वीडियोज़ लाइ। त दोस्तो, हिते वठूं था इजाज़त, सदाईं गॾु, माशाअल्लाह।